सिंध में कोरोना वधीक 2 हयातियूं गिरकाया वियो। मुतासिरनि जो तादाद 508 थी वियो। कराचीअ में कोरोना वायरस वधीक 2 हयातियूं खसे वरितियूं, जंहिं पास सिंध में वायरस वगे फौत थियलनि जो अंग वधी 5 थी वियो आहे ऐं सूबे में मरीज़नि जो अंग वधी 508 थी वियो। चीन मां तबी सामान सां भरियल 5 जहाज़ कराची पहुची वियो। पाकिस्तान में कोरोना वायरस जहिड़ी ख़तरनाक वबा ते काबू करण लाइ पाड़ेसरी मुल्क चीन जे हुकुम तरफ़ां लाॻीतो तबई सामान जे शक्ल में इमदाद मोकिलण जो सिलसिलो जारी आहे। वायरस सबब संगीन ॾोहनि में मुलविस कैदियुनि खे आज़ाद नथा करे सघूं। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद चयो आहे त ईअं नथो थी सघे त आफ़त में माण्हू पंहिंजे अख़्तियारनि खां ॿाहिरि हलिया वञनि। हीअ अख़्तियारनि जी जंग आहे ऐं 1 हफ़्तो अॻु ॾोह कयो आहे त उहो बि जेल में आज़ाद थी वेंदो। अहिड़ी सूरतहाल में शिकायत कंदड़नि जा जज़्बात कीअं हूंदा। मीरपुर माथिलो डिस्ट्रिक्ट अस्पताल जी इंतजामिया खे हिफ़ाज़ती किट्स न मिलियूं। तबई अमलो वॾे वज़ीर खे समूरो सामान फराहम करे संदन ज़िंदगियूं बचाइण जी अपील कई आहे। DHQ अस्पताल मीरपुर माथिलो में बुखार ज़ुकाम ऐं खंघ जे मरीज़नि लाइ ठाहियल स्क्रीनिंग पॉइंट ऐं कोरोना वायरस जे शकी माण्हुनि लाइ ठाहियल आइसोलेशन वार्ड में मुक़रर डॉक्टर्स तोड़े पैरामेडिकल अमले खे अञा ताईं हिफ़ाज़ती किट्स न मिली सघियूं आहिनि। ऐं मौसमियात खाते पारां अॼु बलूचिस्तान ऐं KPK में बरसात जा इम्कान ज़ाहिर करे छॾिया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में मौसम ख़ुश्क रहंदो, जॾहिं त KPK गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में खिमट सां गॾु बरसात पई। सभिनी खां वधीक बरसात बालाकोट में 19 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट